न्यूज़ आए असां शेयर कंदासीं। धरती टीवी जे कामयाब सफ़र जा 15 साल मुकम्मल थी चुका आहिनि। नवाबशाह प्रेस क्लब में केक काटियो वियो आहे। आशिक अली ज़रदारी, ज़ामिन अली ज़रदारी, इम्तियाज़ कीरियो ऐं ॿियनि गॾिजी सालगिरह जो केक काटियो आहे। मूंखे आगाह कयूं पिया। हिन तक़रीब में तानिया, अली रज़ा कटपर, अस्मा भुट्टो, मुमताज़ कंवल, मुशरफ अली भट्टी ऐं ॿियनि बि सालगिरह तक़रीब में शिरकत कई आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर है अवां खे आगाह करियो पिया। धरती टीवी जे कामयाब सफ़र जा 15 साल मुकम्मल थी विया। नवाबशाह प्रेस क्लब में केक कटियो वियो आहे। आशिक अली ज़रदारी, ज़ामिन अली ज़रदारी, इम्तियाज़ कीरियो ऐं ॿियनि गॾिजी सालगिरह जो केक कटियो आहे। तानिया, अली रज़ा कटपर, अस्मा भुट्टो, मुमताज़ कंवल, मुशरफ अली भट्टी ऐं ॿियनि बि सालगिरह तक़रीब में शिरकत कई आहे। जी नाज़रीन, मूंखे आगाह कयूं पिया। धरती टीवी जे कामयाब सफ़र जा 15 साल मुकम्मल थियण ते नवाबशाह प्रेस क्लब में तक़रीब कोठाए केक काटियो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। हिन तक़रीब में आशिक अली ज़रदारी, ज़ामिन अली ज़रदारी, इम्तियाज़ कीरियो ऐं ॿियनि गॾिजी सालगिरह जो केक काटियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। महिमाननि में तानिया, अली रज़ा कटपर, अस्मा भुट्टो, मुमताज़ कंवल, मुशरफ अली भट्टी ऐं ॿियनि बि सालगिरह तक़रीब में शिरकत करे गॾिजी केक काटियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। नवाबशाह खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर आमिर भट्टी लाइन ते मौजूद आहे। जी आमिर। नवाबशाह प्रेस क्लब में धरती टीवी के 15 साल मुकम्मल थियण ते धरती टीवी न्यूज़ की सालगिरह कई वई। सालगिरह में आशिक हुसैन ज़रदारी, ज़ामिन अली ज़रदारी ऐं ब्यूरो चीफ धरती टीवी न्यूज़ जो इम्तियाज़ कीरियो ऐं आर्टिस्ट अस्मा भुट्टो ऐं तानिया ऐं उन खां गॾु मोहम्मद ॿुधाईंदोसीं नवाबशाह भट्टी जिन केक काटियो के सालगिरह में तक़रीब में जेको आहे नवाबशाह जे नवाबशाह प्रेस क्लब में ऐं गॾिजाणी थी सालगिरह जी। जे बाद धरती टीवी 15 साल मुकम्मल थियण ते जेको धरती टीवी एक बेहतरीन स्क्रीन है। धरती टीवी जो मज़लूमन जो आवाज़ जो अला ऐवाननि ताईं पुॼाईंदी रही है। उम्मीद है तो अॻिते भी धरती टीवी इंशाल्लाह कायम दायम रहंदी। जेके गरीब मज़लूम अचनि था नवाबशाह प्रेस क्लब के ॿाहिरां एहतजाज करण जे लाइ उन जो आवाज़ धरती टीवी जी बिल्कुल आवाज़ ॿुधाईंदो। हिन केक में सालगिरह जी केक में रेस आशिक हुसैन ज़रदारी, नवाबशाह पाकिस्तान पीपल्स ठीक है। वडी मेहरबानी आमिर भट्टी असांखे तफ़सील ॾिना।